सेवण का खबर शामिल कयूं पिया। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी की रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर में चोरन की वारदात में ठापुर न अची सकी। सेवण पुलिस उगुरु निंड सुतल। सेवण शहर में बदअमनी जो सिलसिलो रुकजी न सको। चोरियों फुरियों धाड़ा रोज़ जो मामूल बणियल। सेवण 15 पुलिस के ऑफिस बरसात जहाज चौक ते सिंध यूनाइटेड पार्टी तालका सेवण के जॉइंट सेक्रेटरी मुख्तार अली परारो जो कार स्पेयर पार्ट्स के दुकान जा दर टोड़े नामालूम चोर दुकान में रखियल रोक रक़म 4 लाख रुपया कैश रक़म खानन में खड़ी चोरी करे फरार थी वञण में कामयाब थी विया। उन मौके ते दुकान मालिक मुख्तार अली परारो सिंध प्रेस क्लब सेवण के सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त रात तक़रीबन 3:30 में लाइट वेंदी आहे। उन खां पोइ दुकान वारो भञी आहिनि। मां मुख्तार अली पराड़ो सिंध यूनियन पार्टी जो तालका सेवण जो जॉइंट सेक्रेटरी। रात मुझे दुकान भञी आहिनि। ताला भञी माना ताला भॻा कोन दर भॻो शटर भञी परदे करे अंदरि घिड़िया उन खां पोइ असांजो सिर्फ़ु कैश कया सामान घटि कोन अथनि। तक़रीबन 4 लाख रुपया आहिनि। 4 लाख रुपया कल माना जी न सामान कंहिं हथु कोन अथनि। सिर्फ़ु डायरेक्ट खाना भञी पैसा कया बस यार सेवण जी मालिकी आहे कोन। सेवण लावार शहर आहे बस इहो डेली फुरूं धाड़ा चोरियूं हलनि पियूं। असांजी तव्हां कंहिंखे चऊं NC थाने ते कढाया आहियूं। सिर्फ़ु पैसा विया आहिनि ॿियो कुझु कोन ACP जामशोरो DIG हैदराबाद SHO सेवण खे मुतालबा बराए महिरबानी असां मिसकिन आहियूं क़ौमी वर्कर आहियूं। असां इंसाफ़ कयो वञे। असांजी चोरी रिकवर कराए असांखे पंहिंजी चोरी वापसि करे वञे।